भीरा सिटी भरसा गोठ मोहम्मद लहड़ी के रहवासी गोठाणन मुमताज़ प्रोही अली नवाज़ प्रोही हाकिम ख़ास के लिए बेन जी अगवानी में भीरा सिटी पुलिस की मुबैना ज़्यादतिन ख़िलाफ़ सख्त एहतजाज कंदे चयो त असांजे ॿिनि नौजवाननि इमदाद प्रोही ऐं नूर अहमद प्रोही खे भीरा सिटी पुलिस शक की बुनियाद ते घरां खणी वई हुई। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त भीरा सिटी पुलिस रिश्वत तलब कई जेका न ॼण सबब असांजे ॿिन्ही नौजवाननि खे महीनो अॻु थियल क़त्ल केस में ज़ाहिर करे कूड़े मुक़ाबले जा केस दाख़िल कया आहिनि जेके सरासर कूड़ा आहिनि। हुननि चयो त असां मक़तूल कुर्बान ब्रोही जे भाउ लियाकत ब्रोही ॾांहुं क़ुरान पाक बि खणी विया आहियूं पर पोइ बि असांजे नथो ॿुधे। बेगुनाह असांजे नौजवाननि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि चयो त असांखे ख़दशो आहे त भीरा सिटी पुलिस असांजे नौजवाननि खे कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे मारे छॾींदी। हुननि आला इख़्तियार DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट मंसूर मलिक, ब्यूरो चीफ नौशरो फ़िरोज़।